रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा में 2 करोड़ 32 लख जी करप्शन जो इंकिशाफ थियो आहे। इदारो रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा मुकम्मल तौर ते तबाह थियण ते आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे हिंगोरजा खां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ अली मंगणे जो। जी इंसाफ, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूरल सेंटर जेको हिंगोरजा आहे उनजी जेका करप्शन आहे उहा बिल्कुलु ज़ाहिर थी वई आहे। ऐं हुन में जेके मेडिसन जी खोट हुई ऐं जेके मुकमिल जेकी इस्पताल में हुआ उहे सहूलियतूं न हुयूं, उनजी जेका बजट ज़ाहिर थी आहे उन में जेका करप्शन थी आहे उन हवाले सां तव्हांखे मां ॿुधायां त टपाल जी जेका आहे सालानी बजट जेका आहे उहा 2,32,000 रखी वई आहे। ऐं टेलीफोन जी जेकी हुई 1,18,000। गैस जेका आहे उहा मुकमिल हॉस्पिटल में आहे न, उनजी 2,43,000। ऐं पाणी जी जेका आहे बजट जेका आहे उहा 3,65,000। ऐं साल जी जेका आहे सफ़र जी जेका आहे उहा 3,32,000। ऐं स्टेशनरी जेका आहे उहा 2,32,000। ऐं शयुनि जी मोकिलण ऐं घुराइण जी जेका बजट रखियल आहे उहा 3,32,000। किताब ऐं अख़बारनि जी जेका आहे उहा 1,18,000। हिफ़ाज़त लाइ कपिड़ा किटूं पाइण लाइ जेका आहे उहा 3,49,000। ऐं जेके पघारूं मुलाज़िमनि जो हॉस्पिटल में आहिनि उहे 1 करोड़ 15,73,000 रखी वई आहिनि। ऐं दवाउनि जी जेका मेडिसन जी आहे उहा 66,48,000। ऐं ॿिया ख़र्च जेके आहिनि उहे जेको आहे 2,32,000। लेबार्टरी जो सामान जेको आहे उहो 2,43,000। ख़ासि इस्तेमाल जो जेको सामान आहे 3,65,000। ऐं हल्का फुल्का सामान जेके आहिनि 61,000। ज़िंदगी बचण वारी तबई सामान जी जेको आहिनि उहे जेको आहे सो 6,11,000। ट्रांसपोर्ट जेका आहे 2,12,000। मशीनरी ऐं सामान जेको आहे उहो 2,32,000। फर्नीचर जेको मुकमिल हॉस्पिटल में आहे न उहो 2,32,000। महिरबानी इंसाफ तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।